अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 33। अॼु हिन एपिसोड में मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी मेहमान नवाज़ी तंहिंजे सिलसिले में ॻाल्हि थींदी। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी मेहमान नवाज़ी सॼे इलाक़े में मशहूर अने मारूफ़ हुई। मौलाना एतिरा मेहमान नवाज़ हुआ जे हर इंसान के ईंदड़ वेंदड़ के खाराईंदा पीआरींदा हुआ अने पंहिंजी ताक़त परमाणे मेहमान के हदिया अने तोहफ़ा पण ॾींदा हुआ ने मेहमान जी इज़्ज़त करे मेहमान के मोकलाईंदा हुआ। इन ख़ासे अने बहितरीन अख़लाक़ जे कारणे मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह माण्हुनि जी दिल में जगह बनायो। मेहमान नवाज़ी मौलाना जी आला दर्जे जी हूंदी हुई। अक्सर मेहमान के मौलाना बकरे जो गोश्त खाराईंदा हुआ। सेवयूं सीराण में अने ताजो अने प्योर खीर जेको आहे से पण खाधे में शामिल हूंदो हो। जहिड़ी इस्तिताअत जहिड़ी ताक़त इन हिसाब से मौलाना मेहमान के बेहतरीन खाधो खाराईंदा हुआ। औलाद मेहमान नवाज़ी हिकिड़ी अहिड़ी वस्तु आहे जे दुश्मन जी दिल में पण जगह बनाए लाए अने दुश्मन के पण दोस्त बनाए छॾे। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी मेहमान नवाज़ी जा कई वाक़िया पंहिंजे इलाक़े में मशहूर आहिनि। उन्हीं मां अमुक मेन वाक़िया जंहिंमें पाण लाइ करे इबरत नसीहत आहे, उन्हीं मां अमुक वाक़िया पाण साम्हूं बयान करे में अचनि था। हिकिड़ो वाक़ियो ई आहे मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो जे हिकिड़े फिरा मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह वटि मेहमान आया त हिके पंहिंजे इलाक़े में हिकिड़ो रवाज आहे, हिकिड़ी रस्म आहे जे मानीअ खां पहिरीं चांहि पीआरे में अचे। मानी खाराए छॾियूं अने चांहि जेकॾहिं न पीआरियूं त साम्हूं माण्हू ईअं सम्झे थो जे मूंखे त चांहि जी पण सलाह न कयूं। त मौलाना वटि जॾहिं महिमान आया त मौलाना वटि हिकिड़ी ॿकरी वई, पौं सुआ हुई, जंहिंमां खीर ॾोई करे मौलाना चांहि बनारायूं अने चांहि महिमान खे पीआरियूं। सांझीअ जो वक़्तु थियो अने मानी जो राति जो टाइम थी वियो त मौलाना जी अहलिया घर वारी हुन चई जे खाराइण लाइ करे पाण वटि कोई वस्तु न आहे जेको महिमान खे पाण खारायूं। त मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चयो जे ये ॿकरी जेको रही ये पौं इनखे ज़बाह करे वेझो अने महिमान खे खारायूं। त घर वारीअ चई जे पाण वटि हिकिड़ी ॿकरी आहे जंहिंमां खीर ॾोई ने ॿाहिरि महिमान खे चांहि कढी ने पीआरई आहे। इन ॿकरीअ खे इन पौं खे जेकॾहिं पाण कोई विझंदासीं त सुबुह जो वरी चांहि खपंदी महिमान खे, त चांहि पाण कीअं न पीआरींदासीं, पाण वटि खीर कीअं हूंदो। त मौलाना फरमाए जे जीअं अल्लाह ताला चांहि जो बंदोबस्तु कयईं ईअं अल्लाह रब्बुल आलमीन सुबुह जी चांहि जो पण बंदोबस्तु करे ॾींदो। ॿकरी ज़बाह थी वई, पौं खे ज़बाह करे ने मानी बनाए में आ वई त जरा ॿकरी ज़बाह करे लाथऊं त ॿियो कंहिं खाराइण लाइ करे होज न, गोश्त वग़ैरह त हो पण चावल या मानी न हुई। त मौलाना जी अहलिया घर वारी चई जे गोश्त त रहियो पाण वटि, पर हाणे ॿई कोई वस्तु न आहे, न मानी आहे जेको पचायूं, न चावल ऐं जेको रधियूं, कोई वस्तु न आहे जेको महिमान खे खारायूं। त मौलाना फरमाए जे गोश्त जो इंतज़ाम थी वियो आहे त मानीअ जो अने चावल जो पण इंतज़ाम इंशाअल्लाह थी वेंदो। त एतिरे में मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जे घरें ॿार
सॾु थियो जे मौलाना घरे आयो। मौलाना घरे नो ॿाहिरि निकिरिया त सिंध में जा चावल जूं चोखे जूं बोरियूं भरे उठे मथे 2-4 उठ ने उठ सवार जेको हुआसीं ॿार उभा हुआ वाट निहारियो पे मौलाना जी। न मौलाना खे चयो सिंध जा जेको अरबाब रहिया उन अरबाब में आला करे ही चावल हलायो हुयो, उन जो ही हदियो जेको आहे क़बूल कयो। त उहो चावल जेको आहे मौलाना ॻीणो अने पोइ महिमान लाइ करे बिरयानी अने गोश्त जे साथ साथ चावल बनाए में आया। मौलाना जी अहलिया जेको वई घर वारी उन चई जे खाधे जो बंदोबस्त त मुकमल थी वियो अल्हम्दुलिल्लाह, पण चांहि जो बंदोबस्त सुबुह जो मुश्किल थींदो। मौलाना चई अल्लाह रब्बुल आलमीन मथे तव्हां भरोसो रखो जे अल्लाह ताला पंहिंजे महिमान खे इंशाअल्लाह चांहि जो पण सुबुह जो बंदोबस्त करे ॾींदो। फजर जो टाइम हो, सुबुह जो टाइम हो। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फिरोज जी नमाज़ नो पहला उथिया तेर घरे नो ॿाहिरां जेको आवाज़ आयो सॾु थियो जे मौलाना घरे आयो। हिकिड़ी मैं जेको आला करे भोजर ॾिजे मीर मोहम्मद क़ौरार, मीर मोहम्मद क़ौरार जेको हुई उन आला करे मैं हलायो हुयो सुआ त ऐं इहा मैं गिनो त मौलाना उहो मैं गिणो अने उन मां खीर ॾोई ने सुबुह जो महिमान खे चांहि पीआरियो। त सखीअ जा बेड़ा पार वेंदा, महिमान नवाज़ी जेको इंसान करे तो उन जा अल्लाह रब्बुल आलमीन रस्ता खोले विझे थो। त मौलाना लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन रस्ता खोले विधे। ॿियो वाक़ियो ई आहे जे रातर गाम जा 3 माण्हू अबड़ो जसाणी, भीमू जसाणी ने पीरो जयसिंह जो ई 3 माण्हू मौलाना जा सख़्त मुखालिफ़ हुआ, कट्टर दुश्मन हुआ। हाजी इब्राहिम सुरई जर मौलाना जो बाइकाट कराए तर ई उनटाण ते मौजूद हुआ ने इन ई पण ॻाल्हि कयो हो जे असां मौलाना खे जेकॾहिं ॾिठो त असीं मारे विझंदासीं। ई बिल्कुलु जाहिल हुआ पण बहादुर हुआ, हद दर्जे जा बहादुर हुआ। तिनी खे दीन जे बारे में कीअं पण मालूमात न हुई। ॾुकार वारे हो, खाधे पीते जा ॿोरा मसला हुआ। ई 3 ॼणा शिकार ते ॿेरा बनीअ के सां निकिरिया। बनी फिरी फिरी पाछा वरी आया, किथे इन खे शिकार मिलियो न। बुख हुई, तकलीफ़ हुई त यार लोड़ी वटा मटिया मौलाना जे ॻोठ ॼाड़ता तर पिंड में ॻाल्हि करे चऊं जे सोए जे मौलानो जेको हीरो ई मेहमान नवाज़ आहे, माण्हू खे खाराए थो पीआरे थो, सखी आहे त हलो अॼु पाण पण कंहिंखे खाई अचूं, बुख त खाई वई यार। चऊं जे पाण त हिन जा दुश्मन रहियासीं, कटर रहियासीं ने हिन वटि हली करे पाण कुला मानी थियूं। त चऊं जे भई दुश्मन भले ॾियो पण पाण खे दुश्मन खे खाराईंदो, पाण खे बुख रही, अॼु बुख लाहियूं, पोइ जेकी हूंदोसीं नियारे गिणंदासीं। 3 ॼणा मौलाना अब्दुल रहीम पच्छमी वटि पुॻा ने इन जो हुलियो ने हालत अहिड़ी हुई जे वॾियूं वॾियूं मुछूं रखियलूं हुयूं, ॾाढियूं कुड़ियूं पियूं हुयूं अने बदरोखो जेको आहे से कुल्हे में टंगियो पियो हो। बदरोखो जंहिंमें अॻे माण्हू रखंदा हुआ बजरनि ॿई घूंघरी फूकींदा हुआ तंहिं लाइ करे। त जॾहिं मौलाना वटि पुॻा, मौलाना खे ॾिठे त उन खे इस्तक़बाल कयईं जे भले आया वियारे। पोइ मौलाना उन खे सुबुह जो सीरान कराए, सीरान कयूं, सेवयूं खाराए मौलाना। ॿिपोर जो टाइम जर थियो अॻीअ जो तर मौलाना नी खे चईं वियो मानी खाई वञो। त ई चवंदा असीं मानी नथा खयो, वञूं था। तंहिंजो कारण इहो जे इन खे ख़बर हुई जे अॻई जी नमाज़ जो टाइम थिए थो, नमाज़ असीं कॾहिं पढ़िया न आहियूं, नमाज़ कीअं पढ़ाजी ख़बर न आहे। मौलाना हेरे चवंदो नमाज़ पढ़ो, त नमाज़ कीअं पढ़ंदासीं। तंहिं लाइ करे मौलाना खे चऊं हा असीं वञूं था। मौलाना चवंदा वियो ऐं मानी खयो। ॿिपोर जो मानी खारायो, गोश्त हो, गोश्त से मानी बहितरीन अंदाज़ में खारायो। पोइ जॾहिं नमाज़ जो टाइम थियो त हिक ॿिए खे चऊं हाणे उथी भॼो। हाणे हेरी मौलवी चवंदो नमाज़ पढ़ो, पाण नमाज़ पढ़ाजे नथी, पाण खे ख़बर न आहे नमाज़ कीअं पढ़िजे। उथी रवाना थिया। त उथी रवाना जॾहिं थिया त मौलाना खे चऊं असीं हाणे वञूं था, रजा ॾियो। मौलाना जे भले वञो। रवाना थिया, थोरो को पंधु हलिया। ही जेको मौलाना जे घर जे आड़ मथे जेको हिकिड़ो छेलो आहे इन टिपिया कपरो, त मौलाना सॾु कयूं उभी जा उभी जा।
तर पिंड में ॻाल्हि कयूं जी ही मौलवी अॼु पाण खे नमाज़ पढ़ाए ने पोइ छॾींदो त छेकी न छॾींदो। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी वञी वटि आया, उन को बीहारे करे चऊं जी मूंखे ख़बर आहे ऐं जेको तकड़ कयो था तंहिंजो कारण ई आहे जे तव्हांखे ज़रब थिए थो या मूंखे नमाज़ न पढ़ाई आहे। पोइ मौलाना उन तनी जे कुल्हे में अजरक विधो, स्वागत कयूं, उन्हनि जी इज़त कयूं ने पोइ चयूं जे आंखे नमाज़ जो ज़ाहिर नथो चां, पण ॿियूं नसीहतूं आंखे ॿ कयां थो उहो ई हिकिड़ी त इहा नसीहत मुंहिंजी आंखे आहे जी मुछूं जेको रहियूं ई पा मुस्लमान जी पहचान न आहे, सुञाण न आहे, इन मुछे खे कतराए विझो। अने ॿई ॻाल्हि इहा जी बदिरोक जेको पंहिंजे कुल्हे में टंगियो पियो आहे, जेको घुंघरी पियो था, इहे बजर न बदिरोक ई फेगाए छॾियो, इन ॿी नसीहत मथे अमल कयो। इन ॻाल्हि मथे अमल कयूं। जेको बीमू जसाणी हो उन ई टाणे जो बदिरोक जेको कुल्हे में टंगियो पियो उहो फेगाए छॾे। अने पोइ इन्हनि जी दिलि मथे एतिरो असरु थियो जे इन अची करे पिंड जे ॻोठ में जेको नंढी रवातड़ दोस्त से मशहूरु आहे उते मस्जिद जी पण बुनियाद रखियो हो। खावड़े में जॾहिं पाछा पुगा त माण्हुनि खे चऊं जे अॼु ॾींहं वटां मौलवी अब्दुल रहीम जो जेकॾहिं कंहिं नालो गिड़ो त असीं उनजी सिसी लाइ छॾींदासीं। त माण्हुनि चयो बि आंखे थियो कोरो आहे जे काल जा तव्हां चयां पिया जे मौलवी अब्दुल रहीम जिते ॾिठो मारे विझंदासीं, अॼु चओ पिया जे जंहिं मौलवी अब्दुल रहीम जो नालो गिड़ो उनखे मारे विझंदासीं। ओचो तव्हांखे कोन थियो। त इन चऊं जे मौलवी अब्दुल रहीम जे बारे में त असांखे अहिड़ो गुमान न हो जे अहिड़ो इंसान आहे, दुश्मन खे पाण दोस्त बनाए छॾे थो, महिमान नवाज़ियूं करे थो, खाराए पीआरे असांखे त बुखूं छॾाए। हाणे मौलवी अब्दुल रहीम जा असीं दोस्त आहियूं, दुश्मन न आहियूं। अने हिकिड़ो वाक़ियो ई पण हाजी आमन बारासर वारे बयानु कयईं जे मौलवी अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह वटि सिंध मां महिमान आया हुआ। मौलाना गोश्त पचाए पे अने खाधो बनियो पे घरे। मौलाना जो पुत्र मियो अने ॿियो हिकिड़ो अरब जो हिकिड़ो खुताबी हो, अरब में आयो मौलाना पढ़ियल करे, जंहिंजो नालो शायदि मोहम्मद बिन अस्माइल नजदी हो। ई बॉय विया सीम के, सीम में जा सांडा जलिया आया। हाणे सांडा इन खे खियणा हुआ ॿिन्ही खे, पण डपु हो इन खे जे मौलाना ॾिठी था थियनि असांखे विढ़ंदो। मौलाना खे ख़बर पई त विढ़ंदो, त इन कोन कयूं जो महिमान न करे जेको बकरे जो गोश्त तयारु थियो पिए सांडा जेको आहे उन में विझी छॾियूं, कढे छॾियूं जे बेरो गॾे खाई लाहींदासीं। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जॾहिं महिमान खे खारायूं पिंड खाधो त रसोईअ करे विया जे गोश्त जेको बकरे जो उन में की न की मिलावट करे में आ वई। महिमान जॾहिं वेंदा रहिया त मौलाना मींहं खे सॾु करे पिन जे पुत्र खे पुछनि मींहं कुरो कयो, त चए पिया असीं जेको विया हुआसीं सीम के सांडा जलिया आयासीं, पोइ अलॻि रधाए ने पचाए में असांखे दरख़्त थियो थिए ऐं विढ़ंदा, तंहिं लाइ करे हिन गोश्त बेरा गॾे विधा असांजे बेरा खाई लाहियूं। मौलाना सख़्तु नाराज़ थिया अने मींहं खे त विढ़िया जाम। अने पोइ जेको अरबी शागिर्द हो हुनखे चयूं जे तूं हितां वेंदो रहो, नाराज़ थी पिया, हितां वेंदो रहो अने तूं हीअं कईं जे महिमान अचनि त हीअ अहिड़ा मड़ कम कयो न मुंहिंजे महिमान जी जेको आहे तौहीन कयो, इहे वस्तू मूंखे बर्दाश्त न आहिनि, इहे वस्तू मूंखे पसंदि न आहिनि। उन अरबी खुताबीअ खे मौलाना रवानो करे छॾियो। अरबी खुताबी जेको हो मोहम्मद बिन अस्माइल उहो हितां हलियो वियो, उन सिंध में रहियो ने पोइ सिंध में जो हुनजी वफ़ात थी, उहो वॾो को आलिम बनियो ने मुनाज़िरे ॾूंझ में मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह बेरो हो। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।